नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। गुजरात में एसएससी बोर्ड जो नतीजो थियो ज़ाहिर। गुजरात में दर्जे 10 एसएससी बोर्ड जो रिज़ल्ट ज़ाहिर थियण ते जूनागढ़ जो थोड़ासा सेंटर अवल नंबर ते ऐं दाहोद सेंटर सभ खां घटि रिज़ल्ट सां आख़िरी नंबर ते रहियो आहे। से बहुत हैप्पी हूँ, बहुत अच्छा रिजल्ट आया। पेपर्स बहुत सेटिस्फाइंग गए थे, बट ठीक है, और बहुत अच्छा रिजल्ट आया। सारे बच्चे इससे बहुत संतुष्ट है, सेटिस्फाइड है, और बहुत मतलब जितने भी बच्चों का मतलब कोई निराश नहीं हुआ। बहुत लेस नंबर के जो बच्चे हैं वो फेल हुए होंगे, मतलब मोस्ट प्रोबेबली सबके बहुत अच्छे रिजल्ट आए हैं, और मेहनत जितनी की उतना रिजल्ट मिला है, एंड दैट्स सो अमेजिंग। एसएससी बोर्ड में पिण नींगरिन मारे बाज़ी। एजुकेशन में हाल नींगरियूं सभ खां अॻियां निकिरी रहियूं आहिनि। तीअं गुजरात में एसएससी बोर्ड जे नतीजनि में पिण नींगरियनि ही बाज़ी मारी आहे। देश में 4 लोकसभा ऐं 10 असेंबली सीट जो थियो मतदान। भारत देश जे 5 राज्यनि में 4 लोकसभा सीट ऐं 10 असेंबली सीटुनि जो बाय इलेक्शन शांतीअ सां करण में आयो हुओ।
आईपीएल में चेन्नई सुपर किंग थी टी दफ़ो चैंपियन। आईपीएल जी 11 जी फाइनल मैच में सनराइज़ हैदराबाद खे चेन्नई सुपर किंग जी टीम 8 विकेटुनि सां शिकस्त ॾेई करे 3 दफ़ो चैंपियन जो खिताब हासिल कयो हुओ। चेन्नई जे वॉटसन नाबाद सेंचुरी हणी करे थियो मैन ऑफ द मैच। चेन्नई टीम जे ओपनर शेन वॉटसन 57 बॉलनि में नाबाद 117 रन करे टीम खे चैंपियन जो खिताब ॾियण ते हुन खे मैन ऑफ द मैच ज़ाहिर कयो वियो हुओ। चेन्नई जी टीम 2 विकेटुनि ते कयो टारगेट पूरो। हैदराबाद जी टीम 20 ओवरुनि में 176 रन्सूं करण ते चेन्नई जी टीम 189 रन्सुनि जो टारगेट सिर्फ़ 18.3 ओवरुनि में 2 विकेटुनि ते पूरो कयो हुओ। अरवली में पाणीअ जी टांकी में किरंदे बालकीअ जी थी मौत। गुजरात जे अरवलीअ में घर जे अंगण में रांदि करे रहियल 4 सालनि जी नींगरी पाणीअ जी टांकीअ में किरंदे हुन जी बुॾी वञण सां मौत थी हुई। ट्रक ड्राइवर जी हत्या करे लुटिंदड़ थियो गिरफ़्तार। गुजरात जे मोरबीअ पासे स्त्रीअ जो वेश करे ट्रक ड्राइवर जी क़त्ल करे लूट कंदड़ गैंग जे वधीक हिकु लुटेरे खे पुलिस गिरफ़्तार कयो हुओ। राजकोट में प्रमुख स्वामी महाराज जो मल्हायो वियो जन्मोत्सव। स्वामीनारायण संप्रदाय पारां राजकोट में प्रमुख स्वामी महाराज जो जन्मोत्सव धामधूम सां मल्हायो वियो हुओ। हिन उत्सव में मुख्यमंत्री विजय रूपाणीअ ख़ासि हाज़िरी ॾिनी हुई।
રાજકોટ ભાગ્યશાળી છે કે પૂજ્ય બાપાના 98મો જન્મોત્સવ રંગે ચંગે ખૂબ હર્ષ ઉલ્લાસથી રાજકોટની ધરતી ઉપર ઉજવવાનો છે અને આ માનવ ઉત્કર્ષ મહોત્સવ એ સમગ્ર માનવ જાત માટે एकदम उत्कर्ष विकासलक्षी संस्कारलक्षी धार्मिकताथी भरेलो आध्यात्मिक चेतना जगावनारो अने सामाजिक उत्तरदायित्वनी भावनाने વધુ પ્રજ્વલિત કરનારો આ મહોત્સવ પૂજ્ય બાપાના આશીર્વાદથી અને જેમના નેતૃત્વમાં પૂજ્ય મહંત સ્વામીના નેતૃત્વમાં એમની નિષ્ઠામાં આ એમના માર્ગદર્શન નીચે આ મહોત્સવ જ્યારે રાજકોટના આંગણે ઉજવવાનો છે ત્યારે મુખ્યમંત્રી તરીકે નહીં પરંતુ રાજકોટના સંતાન તરીકે મને ખૂબ આનંદ અને ગૌરવ આ રાજકોટની જનતા વતી મારી હર્ષને લાગણી વ્યક્ત કરું છું। हिम्मतनगर में बीमारी फैलजंदे प्रशासन हरकत में। हिम्मतनगर जे लालपुर केतरन ही माण्हुनि खे गोठ में पेट जी तकलीफ़ जो मर्ज़ लगंदे सरकार जे हेल्थ डिपार्टमेंट पारां इलाज शुरू कयो वियो आहे। कोंगी विधायक जी खराब भाषा जो भाजपा कयो विरोध। कांग्रेस जे विधायक वीरजी ठुमर भाजपा जे प्रदेश अध्यक्ष जीतू वाघाणीअ जे नाले खराब भाषा जो प्रयोग करण ते भाजपा पारां कांग्रेस कार्यालय ते वञी करे विरोध करण में आयो हुओ। अहमदाबाद में जुआन खे फायरिंग करे कयो वियो घायल। अहमदाबाद जे ईसनपुर में जूने झगड़े जी अदावत रखी करे एक जुआन ते एयरगन में फायरिंग करे घायल करण ते पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। अहमदाबाद में थी तख्त सिंह परमार व्याख्यान माड़ा। अहमदाबाद में राजपूत युवा समाज पारां तख्त सिंह जी परमार व्याख्यान माड़ा रखी वई हुई,
जंहिंमें गुजरात साहित्य अकादमीअ जे अध्यक्ष विष्णु पंड्या पंहिंजो प्रवचन ॾिनो हुओ। गुजरात में गर्मीअ जे विच में केतिरनि ई हंधि पई बरसात। गुजरात में हाल गर्मी पंहिंजो असली रूप ॾेखारे रही आहे, तॾहिं सौराष्ट्र जे केतिरनि ॻोठनि में बरसात पवण ते हवामान में थधिकार छाइजी वियो हुओ। गर्मी ऐं महांगाईअ जे करे अंबाजी जा रोड थिया सुनसान। हाल गुजरात में वधी रहियल गर्मी ऐं पेट्रोल डीज़ल जा अघ वधी वञण ते अंबाजीअ में ईंदड़ प्रवासियुनि जी संख्या में ॾाढो घटाड़ो ॾिसण में अची रहियो आहे। सूरत जे वराछा में डॉक्टर प्रवीण तोगड़िया जी सभा। विश्व हिंदू परिषद मां रुखसत थियल डॉक्टर प्रवीण तोगड़िया सूरत जे वराछा में हिकु सभा करे माण्हुनि खे हिंदुत्व जी चेतना जगाइण लाइ अपील करण सां गॾु मोदीअ ते प्रहार कया हुआ। આ 4 વર્ષની સરકારે ન તો હિન્દુઓને સંસદમાં કાયદો કરીને રામ મંદિર બનાવી આપ્યું, ન તો કાશ્મીરના હિન્દુઓને રહેવાનું ઘર આપ્યું। 22 રાજ્ય અને કેન્દ્રની સરકાર હોવા છતાં 1 લાખ બાંગ્લાદેશી ઘુસપેઠિયાને 3 કરોડમાંથી 1 લાખને પણ પાછા ભગાડવાનું કામ ન કર્યું। 56 ઇંચની છાતીએ पाकिस्तान ने चुप न करूं। वीरजी ठुमर पारा रूपाणीअ माफ़ी घुरण जी कई गुर। भाजपा अध्यक्ष जीतूभाई वाघाणीअ नाले ख़राब भाषा जो उपयोग कंदड़ कांग्रेसी विधायक वीरजी ठुमर माफ़ी घुरे, अहिड़ो निवेदन मुख्यमंत्री विजय रूपाणीअ कयो हुओ। सूरत में चोरीअ जी 19 बाइक सां 2 ॼणा थिया गिरफ़्तार। सूरत में पुलिस वाहन चेकिंग कंदे चोरीअ जी बाइक सां पकड़ियल 2 ॼणनि जी तहक़ीक़ात कंदे हुननि वटां वधीक 18 चोरीअ जूं बाइक कब्ज़े कयूं हुयूं। राजकोट जे बालक जी हत्या मुद्दे पुलिस जी जांच थी तेज़। राजकोट जे शापर ॻोठ मां किडनैप थियल बालकीअ जी लाश मिलंदे हरकत में आयल पुलिस पारां रस्ते ते आयल CCTV कैमरा चेक करे तपास में गति आंदी आहे। मोरबीअ में हनी ट्रैप कंदड़ गैंग में पुलिस जी शामिलगिरी। मोरबीअ में हनी ट्रैप में फंसी करे पैसा लुटाईंदड़ जुवान जी फरियाद ते थियल जांच में गैंग में हिकु औरत सां गॾु हिकु पुलिस जुवान पिणु शामिल हुअण जो ज़ाहिर थियो आहे।
भुज में अनेक चोरियों कंदर गैंग थी गिरफ्तार। भुज में थोड़न ॾींहंनि खां अनेक घरनि ऐं दुकाननि मां चोरी करे पुलिस जी निंड हराम कंदड़ गैंग खे आख़िर पुलिस खे गिरफ्तार करण में सफलता मिली आहे। कच्छ में पकड़ायल आतंकवादी हुओ तबाही फैलाइण जी फिराक में। मुंबई जी ATS पारां कच्छ जे गांधीधाम में गिरफ्तार कयल आतंकवादी सूरत में रहियल हथियारनि जो उपयोग करे गुजरात में तबाही मचाइण जी फिराक में हुअण जो ज़ाहिर थियो आहे। भुज में बुजुर्ग औरत ते हुमलो करे कई वई लूट। भुज जे कैंप विस्तार में रहंदड़ बुजुर्ग औरत जे घर में घुसी आयल 4 ॼणनि हुन ते हुमलो करे लूट कंदे पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। कच्छ में बुजुर्ग जी थियल हत्या जो आयो पंजाब कनेक्शन। कच्छ जे भानाड़ा ॻोठ में बुजुर्ग खे गोली हणी हत्या कंदड़ बदमाश हाल पंजाब में हुअण जी ॼाण ते पुलिस जी हिकु टीम पंजाब पहुची वई आहे। पेट्रोल डीज़ल जा अघ वधण ते भावनगर में कांग्रेस कयो विरोध। देश में पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ हिकदम वधी वञण ते भावनगर जे सीहोर में कांग्रेस पारां चक्का जाम करे विरोध करण में आयो हुओ। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।